अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार हमारी सिराया आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमाम दोस्तन खे वड़ी कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तो दोस्तों हींअर ॻाल्हि कयूं पिया पंहिंजा वेरी ड्रामे जी। जी हाँ दोस्तों, पंहिंजा वेरी ड्रामे जी जेको आहे भरपूर ज़ोर शोर सां दादू सेवण लाड़कानो ऐं जे आस पास इलाइक़नि में तमामु बहितरीन लोकेशन ते हीउ ड्रामो रिकॉर्डिंग जारी आहे। हिन ड्रामे जी बहितरीन लोकेशन ते फिल्मायो वियो आहे, जंहिंमें मां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीन प्रोग्राम खणी आयो आहियां, बहितरीन वीडियो खणी आयो आहियां, जेके अवां दोस्त आहे मुंहिंजे हिन पंहिंजे चैनल ते। त मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे सिटीअ जो नालो बि ज़रूरु लिखो। त जल्दी जल्दी में देरि न कयो, हींअर जो हींअर मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अवां जेके हिन बहितरीन सोप सीरियल में अची रही आहे रूप जी राणी। जी हाँ, अवां चवंदव त रूप जी राणी कहिड़ी। जी हाँ दोस्त, अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रूप जी राणी तमामु मिसकीन चेहरो, तमामु मुस्कुराहट ॾियण वारी ऐं पंहिंजे चेहरे ते हमेशह मुस्कुराहट आणींदड़ ऐं हर ड्रामे में हर सोप सीरियल में ख़ुशूसी तौर ते सिंध टीवी जी जेके सीरियल हूंदियूं आहिनि उन्हनि में हिन खे ॾुखाइता सीन ॾिना वेंदा आहिनि, ॾुखाइतो रोल ॾिना वेंदा आहिनि ऐं तमामु बहितरीन ख़ूबसूरत चंचल अदाकारा रिमशा शहज़ादी। अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रिमशा शहज़ादी तमामु बहितरीन हिकिड़े कैरेक्टर में अची रही आहिनि, जेके ॾिसंदड़ जेके उनजा प्रस्तार आहिनि उन्हनि खे इहो इंतज़ारु आहे त कहिड़े ड्रामे में कहिड़े सोप सीरियल में अचे पई रिमशा शहज़ादी। अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रिमशा शहज़ादी सोप सीरियल पंहिंजा वेरी ड्रामे में अची चुकी आहे, उनजी पूरी रिकॉर्डिंग जंहिंमें उन सां गॾु आहिनि ज़ाहिद। जी हाँ, ज़ाहिद अब्बासी साहिब हिन सां मौजूदु आहिनि, तमामु बहितरीन अदाकार ऐं बहितरीन हिकिड़े कैरेक्टर में अची रहिया आहिनि ऐं तमामु बहितरीन हिकिड़ी ही सोप सीरियल साबित थींदी, छो त जंहिंमें रिमशा शहज़ादी हुजे ऐं हाजन तीवणो हुजे, ज़ाहिद सिद्दीक हुजनि, इरफान शेख, चौधरी असगर थीम, सत्तार नुहानी ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार जंहिंमें शामिल हुजनि, त उहा सोप सीरियल कीअं नाकामयाब वेंदी। त ॾिसण न विसारींदा अचण वारी जेको सोप सीरियल आहे पंहिंजा वेरी में तमामु बहितरीन अदाकारा रिमशा शहज़ादी की। तो दोस्तों मुंहिंजी वीडियो अवां दोस्तनि खे कीअं लॻो ऐं सुठो लॻो आहे त लाइक कमेंट ज़रूरु कंदा। वरी मिलो था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ते इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।